अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंध बैंक में जेका नई जॉब अपॉर्चुनिटी आई आहे उन जे बारे में। ही जॉब आहे जनरल बैंकिंग ऑफिसर, कैश ऑफिसर जी, जेका बदीन, दादू, सेवण ऐं सिंध जे ॿियनि तमामु शहरनि में आई आहे। हिन लाइ बैंकिंग एक्सपीरियंस 2 साल जो हुजणु लाज़मी आहे ऐं क्वालिफिकेशन में घटि मां घटि ग्रेजुएशन, MBA या MCOM वारा अप्लाई करे था सघनि। इन लाइ उमिरि जी हद 40 साल आहे। वधीक मालूमात हासिल करण लाइ ऐं इन में अप्लाई करण लाइ तव्हां हिन जी वेबसाइट www.sindhbank.com ते वञी वधीक मालूमात हासिल करे था सघो ऐं इन में अप्लाई करे था सघो। हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 31 मई आहे। उमेद आहे तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लॻी हूंदी। अगर तव्हांखे वीडियो इंफॉर्मेटिव लगी तो इनके लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो।